अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आऊं आहियां ग़ुलाम रसूल प्यार सहाफ़ी डेहरकी। दोस्तों, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ॻोठ सावण खान बंब में, जिते गुज़िरियल 3 ॾींहं जेको पहिरियां ईद जी राति जेको आहे खीर विकिरो करे वापसि ईंदड़ इल्ताफ़ हुसैन बंब खे जेको आहे नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी कयो, जंहिंखां बाद उनखे फ़ौरन इस्पताल डेहरकी मुंतक़िल कयो। बदकिस्मती सां हिते जेको आहे फास्ट एड जेकी आहे ट्रीटमेंट न मिलण जे करे उनखे रहीम यार रेफर कयो, जेको ज़ख़्मनि जा ताब न सहंदे जेको आहे शहीद थी वियो। हिन वक़्तु असां उनजे ॻोठ में मौजूदु आहियूं ऐं उनजे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन वक़्तु ताईं डेहरकी पुलिस या SSP घोटकी या तक जे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि हिननि सां छा तावन कयो आहे ऐं हिन सां केतिरे क़दुरु हिननि वटि आया आहिनि, वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। मां आहियां अब्दुल हफ़ीज़। मुंहिंजो भाइटो इल्ताफ़ हुसैन बंब खीर विकिणंदो हुयो, पोरियो कंदो हुयो, ईअं सम्झो डेली वेजिस ते कमु कंदो हुयो ऐं घर जो अकेलो ई कमाइण वारो हुयो। राति चंड जी राति यानी ईद वारे राति जो तक़रीबन 9-10 लॻे जे दरमियान कुझु हथियारबंद उनखे फुर करण जे इरादे सां आया, जंहिं उन्हनि खां फुर बि कई ऐं उनखे क़तल करे छॾियो, 2 गोलियूं बि हयूं। मुंहिंजो एतिरो चवणु आहे, अञा ताईं पुलिस वारनि कोई क़दम नाहे कयो पुलिस स्टेशन डेहरकी। ऐं उन राति में मां उते मौजूदु हुयुसि, ॿिया बि 200-300 माण्हू मौजूदु हुआ, जंहिं ते SHO उबाड़ो ऐं SHO डेहरकी जेका आहिनि उहे पाण में इन ॻाल्हि ते बहस कंदा रहिया घंटो त हीअ जुरिडिक्शन मुंहिंजी न आहे, हीअ हदूद मुंहिंजी न आहे, फलाणे थाणे में अचे थी। बाद में असांजे पुरज़ोर एहतजाज ते पुलिस स्टेशन डेहरकी वारनि उते जेका आर्टिकल्स मिलिया उहे खया, जंहिं में 2 खोल हुया, डंडियूं हुयूं ऐं ब्लड स्टैंड वग़ैरह बि हुया, उन सां गॾु कोई रुमाल वग़ैरह बि हुया, उहे बि उनजी पोज़ीशन में आहिनि। अञा ताईं का FIR लाज नाहे थी। ऐं उन सां गॾो गॾु मां इहो अर्ज़ु कंदो हलां त मेडिकल असांखे अञा ताईं नाहे मिलियो, मेडिकल सर्टिफिकेट नाहे मिलियो। अॼु जॾहिं असां वियासीं, कल्ह बि वियासीं, इहो मालूम पियो त जेको मेडिकल ऑफिसर आहे जंहिंखे इशू करण वारो आहे उहो छुटी ते वियल आहे, ईद जी छुटियुनि खां वापसि ईंदो, उनखां पोइ तव्हांखे मेडिकल इशू थींदो। मुंहिंजो एतिरो चवणु आहे त असां सां इंसाफ़ु कयो वञे, हीउ ज़ुल्म थियो आहे ऐं हिकु नाहा खून थियो आहे। इन खून सिर्फ़ु इहो हिकिड़ो खून नाहे थियो, उनखां ईद वारे ॾींहं ते हिकु ॿियो ई अहिड़े क़िस्म जी वारदात थी, जंहिंमें हिकु दीवान खे जेको आहे गोलियूं हुयूं वयूं ऐं उनखां फुर कई वई। इन फुरनि जे करे हिते पूरे तर में जेको आहे दहशत फैलियल आहे। इहे दहशतगर्दी जे ज़मरे में इहे वाक़िया अचनि था। अॻिते अर्ज़ु कंदो हलां, अञा ताईं वस वारा जेका तक वारा नुमाइंदा आहिनि, चूंडियल नुमाइंदा आहिनि, त उहे बि हिते न आहिनि पहुता, न तॾे ते पहुता आहिनि, न ई उन्हनि असांखे का ख़ातिर ख़्वाह जेको आहे चयो आहे जो असां इहो कमु कराईंदासीं या माण्हू गिरफ़्तार कराईंदासीं। त तक जा नुमाइंदा जीअं वोट वठणु हिन महिल कुझु ॾींहंनि खां पोइ हर ॻोठ में ईंदा, हेॾो वॾो सान्यो तव्हांजे ॻोठ में पेश आयो, ईद जो ॾिहाड़ो हुयो, हर को ख़ुशियूं मल्हाए पियो ऐं तव्हांजे ॻोठ में जेको आहे मातम बर्पा थी वई। हिकु बेगुनाह जेको पोरियो कंदड़ इल्ताफ़ हुसैन बंब हुयो, उनखे सरेआम नामालूम हथियारबंदनि जेको आहे गोलियूं हणी शहीद कयूं। छा इन हवाले सां तक जे चूंडियल नुमाइंदनि तव्हां वटि का लड़ी आया आहिनि या उन्हनि को बयानु अहिड़ो जारी कयो आहे त असां इन मामले जी मज़ामत कयूं था ऐं जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करवाईंदासीं? अञा ताईं को बि नुमाइंदो हिते नाहे पहुतो तक जो, ऐं न ई उन्हनि असांखे का ख़ातिर ख़्वाह जेको आहे इहो कराई आहे त असां इहे माण्हू खे गिरफ़्तार कराईंदासीं। उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वोट घुरण वारे टाइम या वोटनि जे टाइम ईंदा आहिनि ऐं उहे अची करे पेरनि ते वेहंदा आहिनि त असांखे महिरबानी करे वोट ॾिनो। जॾहिं एॾो हिकिड़े ग़रीब सां ज़ुल्म थियो आहे, कोई पुछण लाइ तयारु नाहे, कोई इंसाफ़ वठी ॾियारण लाइ तयारु नाहे। अच्छा, हिन जे वालिदनि वालिदा बि जेको आहे उहो ज़िंदा आहिनि? वालिद जेको आहे उहो तमामु एजेड आहे, वालिदा एजेड आहे, ऐं हू माण्हू जेको आहे अखियुनि खां जेको आहे उनजे ऑपरेशन जेको थियो हुयो, ग़लति थियो हुयो, उनजे करे हुनजी बीनाई वई आहे हली, ऐं उहे घर में रहनि था, ॿाहिरि नथा निकिरी सघनि। लिहाज़ा उहे लाचार आहिनि, उनजा वालिदे लाचार आहिनि। उहो पंहिंजे पोयां टे भाउ जा नंढा आहिनि, हाणे उनजो केरु गुज़र सफ़र कंदो? लिहाज़ा मुंहिंजी इहा इल्तिजा आहे SHO डेहरकी, SSP घोटकी, DIG, IG ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध अहमद अली शेख साहब खे त असां सां इंसाफ़ करायो वञे। सोमोटो ॿियनि आम ॻाल्हियुनि ते सोमोटो वठी सघनि था चीफ जस्टिस वारा, त हिन मसइले एॾे वॾे मसइले ते सोमोटो वरितो वञे। जी बिल्कुलु, अवां शहीद इल्ताफ़ हुसैन बंब जे चाचे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुंहिंजो चवणु हो त असांजे नौजवान खे जेको आहे नाहक बेदर्दी सां जेको आहे सरेआम गोलियूं हणी शहीद कयो वियो आहे, ऐं हिन महल ताईं डेहरकी पुलिस तोड़े ज़िले घोटकी स्टेट जेकी आहे उहा कार्रवाई करण में, जवाबदारनि जी गिरफ़्तारी में बिल्कुलु नाकाम रही आहे। ऐं उन्हनि जो इहो ई चवणु हो त तक जा नुमाइंदा जेका
इलेक्शन वारे टाइम असांजे ॻोठनि में हर ॻोठ में अची वोट वठण जे लाइ इल्तिजा कंदा आहिनि। उहे हिन वक़्तु ताईं असांजे जेको ख़ुशी जे ॾिहाड़े में असांजे घर में मातम बरपा हो उन में उहे ॾुख में शरीक थियण लाइ हिन वक़्तु ताईं कोन्हनि पहुता। उन्हनि जो वधीक मुतालबो हुयो त SSP घोटकी या चूंडियल नुमाइंदा जेका आहिनि उहे नोटिस वठी जेको आहे इन जेका नामालूम माण्हू हुया जेका कातिल हुया उन्हनि कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ असां सां मदद कई वञे। कैमरामैन अब्दुल शकूर सां गॾु ग़ुलाम रसूल पयार ॾेहरकी।